अवाजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। जदीद सिंधी सहाफ़त जे बानी वाइस ऑफ सिंध लंडन जे CEO साईं इमदाद अली ओड जी 80 जनमॾींहं जे मौक़े ते संदसि कयल जदोजहद ख़िरात पेश करण लाइ साना जे सदर डॉक्टर हरकूल हाली पोटो, GSN फ्रीडम मूवमेंट जे चेयरमैन सोहेल अहमद अबड़ो, GSN फ्रीडम जे सेंट्रल कमेटी अॻवान मंसूर अहबली, रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जी 14हीं सालगिरह ऐं वॉइस ऑफ सिंध लंडन TV जी 9हीं सालगिरह जी काविश ऐं कोशिशुनि बाबति पंहिंजा वीचार वंडिया आहिनि। दोस्तों, मुझो नालो डॉक्टर मकबूल हाले पोटो है। सिंधी एसोसिएशन ऑफ नॉर्थ अमेरिका सना जो सदर आहियां। जी शाह साईं चयो त माण्हू सभिनि सुहिणा, पखी सभिनि हंज, पर कंहिं कंहिं माण्हूअ मंझि अचे बूए बहार जी। त अॼु मूंखे तमामु घणी ख़ुशी आहे तव्हांखे पैगाम पियो ॾियां ऐं मैसेज छॾियां पियो। अॼु 14हीं एनिवर्सरी आहे वॉइस ऑफ सिंध न्यूज़ जी, जेको साईं इमदाद ओडे साहिब जी काविश आहे, जंहिंखे हू 14 सालनि खां महिनत सां पंहिंजे अनडिवाइडेड डिवोशन सां हलाईंदो रहियो आहे। ऐं असांजो सिंधियुनि जो सिंध जो आवाज़ु सॼी दुनिया में इहो फैलाईंदो रहियो आहे। सो आउं तव्हांखे दरख़्वास्त कंदुसि त तव्हां खां जेतिरी बि थी सघे साईं जी हेल्प करियो, साईं खे सपोर्ट करियो, साईं जे चैनल खे तव्हां सब्सक्राइब करियो ऐं पंहिंजनि दोस्तनि, पंहिंजनि मिटनि माइटनि सभिनि खे चओ त उहे बि कनि। जीअं ई जेतिरो वधीक सब्सक्राइब थींदो ओतिरो ई असांजो सिंध जो आवाज़ु वधंदो। तव्हां ॾिसो पिया अॼुकल्ह असांखे केॾा ॾुखिया वक़्तु आयल आहिनि। वरी सिंध खे विराइण जूं, असांखे पंहिंजे धरतीअ तां बेदख़ल करण जूं, असांजे वजूद ख़तमु करण जूं कोशिशूं पियूं थियनि। इन हालात में तमामु ज़रूरी आहे त असांजो आवाज़ु सॼी दुनिया में गूंजे ऐं उहो ईअं ई थींदो जेका काविश साईं इमदाद ओडे साहिब जी आहे। सो तव्हांखे वरी दरख़्वास्त कंदुसि त पाण सां इतिहाद में रहो, मोहबत में रहो, प्यार में रहो ऐं पंहिंजी धरतीअ लाइ जेको कुझु थी सघे करियो। ऐं असांजा जेके लिविंग हीरोज़, जेके लेजेंड्स आहिनि साईं इमदाद ओडे साहिब जहिड़ा, उन्हनि जी जेतिरी बि हेल्प सघे थी करियो। असां तव्हां सां गॾु आहियूं। जिते बि हुजूं दुनिया में, सिंधियुनि जी दिलि, असांजी रूह असांजी सिंध में आहे। असां आख़िरी पंहिंजे साह ताईं सिंध लाइ जेको थींदो कंदा रहंदासीं। तव्हांजी वॾी महिरबानी। दोस्तों ऐं साथियो, जीअं सिंधु देश, जीअं साईं GM सैद। अॼु रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे बानी ऐं सिंध न्यूज़ जे बानी, नामियारे सहाफ़ी, सिंध दोस्त अॻवान साईं इमदाद ओढो जो 80हों जनम ॾींहुं आहे, जंहिं ते GSN फ्रीडम मूवमेंट तरफ़ां असां ख़िराज तहसीन पेश कयूं था। साईं इमदाद ओढो सिर्फ़ु हिकु नालो न आहे, हिकु तहरीक, हिकु शऊर ऐं हिकिड़ो उत्साह ॾींदड़ किरदारु रहियो आहे। उन जी क़ौमी जदोजहद अवामी आवाज़ खां शुरू थी ऐं मुख़्तलिफ़ जेके इख़बारनि जो डायरेक्टर, एडिटर पिणु रहिया ऐं समूरी ज़िंदगी इन क़ौमी पोरे में पंहिंजी वफ़ कयईं। अॼु उन शख़्सियत जो जनम ॾींहुं आहे, जेको असां UK में मल्हाए रहिया आहियूं। जंहिं UK में बि काफ़ी घणी समाजी सियासी तंज़ीमूं आहिनि, पर उन्हनि खां हिन शख़्स जो किरदारु, उन जी शख़्सियत हिकु इदारे ई तौरु मञी वञे थी ऐं हू UK में सिंधियुनि जो ॿांहुं ॿेली बि आहे ऐं जेके आहिनि उन्हनि जी मदद सहकार जेको बि उन खां पुॼे थो, उन्हनि खे गाइडलाइन करणु, त उहो बि करे थो। अॼु उनखे भेटा तौरु असां जेके लंडन में हिकु वॾो आलिशान प्रोग्राम
रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तरफ़ां थी रहियो आहे, जंहिंमें असां सभिनी सिंधियुनि खे यूके में रहंदड़नि खे बि अपील कंदासीं त हिन प्रोग्राम में बि शरीक थियनि ऐं जेके आहिनि उन शख़्सियत खे भेटा ॾियनि जंहिं पंहिंजी समूरी ज़िंदगी इन क़ौमी पोरे में, क़ौमी जेके कम में जेके पंहिंजी वक़्फ़ आहे। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन या जिते बि साईं इमदाद ओढो रहियो आहे त सिंध जे शऊर जो आवाज़ उहे वॾा वॾा इदारा हुजनि या वॾा वॾा चैनल हुजनि जेके उहे कुझु ख़ौफ़ खां, कुझु जेके आहिनि पैसनि एवज़ या कंहिं बि लालच लोभ जे करे उहे ख़बरूं उहे क़ौमी कारकुननि जूं, क़ौमी तहरीक जूं, मिसिंग पर्सन्स जूं, ह्यूमन राइट्स वायलेशन जी उहे जेके रियासती दबाव हेठि न ॾींदा आहिनि, पर वाहिद साईं इमदाद ओढो जिते बि रहियो आहे या हींअर बि रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ऐं सिंध न्यूज़ जेको इदारो आहे साईं इमदाद ओढे जो जंहिंजो बानी आहे, उन पंहिंजो क़ौमी फ़र्ज़ मुख़्तलिफ़ थ्रेडनि जे बावजूदि, मुख़्तलिफ़ रुकावटनि जे बावजूदि हिन 80 सालनि जी उमिरि ताईं हींअर ताईं जेको आहे उहो जारी ऐं सारी रखियो आहे, जंहिं ते असां खेसि क़ौमी सलाम पेश कयूं था। ऐं अॼु असां उन शख़्सियत खे भेटा बि ॾींदासीं। असां वटि इहो थींदो आहे त जेको जीअरो हूंदो आहे त असां उनखे उहो मान मर्तबो जेके न ॾेई सघंदा आहियूं। जॾहिं हू शहीद थी वेंदो आहे या मोकिलाए वेंदो आहे हिन दुनिया खां, पोइ चवंदा आहियूं त वाह जो माण्हू हुयो ऐं वाह जी हिन जी जेके आहिनि शख़्सियत हुई, वॾो कमु हुयो ऐं उनखे वॾो साराईंदा आहियूं। पर असां कॾहिं बि जीअरनि खे उहो मान मर्तबो या भेटा न ॾेई सघिया आहियूं। त मुंहिंजो इहा ई सभिनी यूके में रहंदड़ सिंधियुनि खे अपील आहे त अचो अॼु उन शख़्सियत खे, उन इदारे खे जंहिं सिंध जे क़ौमी शऊर खे जेके आहिनि पंहिंजे चैनलनि जे वसीले, पंहिंजे मीडिया जे वसीले जेके न सिंध जे केस खे पूरी दुनिया ताईं, इंटरनेशनल लेवल ताईं पहुचायो आहे। अचो त अॼु उनखे भेटा ॾियूं ऐं जेके उन सां गॾिजी करे जेके आहिनि साईं जी 80 जनम ॾींहं जो केक काटियूं। ऐं अहिड़ा शख़्स असां वटि, इहो असांजी ख़ुशनसीबी आहे, मुंहिंजी बि ख़ासि करे, त मां जॾहिं यूके पहुतुसि त हिते जेके आहिनि वॾनि वॾनि नालनि, वॾनि वॾनि तंज़ीमुनि जे सिंधियत जे नाले ते हलनि थियूं, पर उन्हनि मां जेके आहिनि, मूं पंहिंजी थो ॻाल्हि कयां त उन मां जेके सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु साईं इमदाद ओढो जो उहो किरदारु हो जंहिं मूंखे गाइड बि कयो, रस्तो बि ॾेखारियो ऐं हर हाल जी, हर वित वसार जेको हुयुसि मुंहिंजी मदद बि कयईं ऐं जेके आहिनि हर सिंधीअ जी, मुंहिंजी सिर्फ़ु न, हर सिंधीअ जी मदद बि करे थो, गाइड बि करे थो ऐं उनखे रस्तो बि ॾिए थो। साईं इमदाद ओढो हिकु नालो न, हिकु इदारो आहे, हिकु उहा शख़्सियत आहे जेको हिकु इदारो आहे ऐं जेके आहिनि ख़ासि करे यूके में रहंदड़ माण्हुनि लाइ इहो छपर छांव आहे। ऐं असां जेके आहिनि हिन जनम ॾींहं ते खेसि वाधायूं बि ॾियूं था ऐं इहो असां ते छपर छांव सिंधियुनि ते जेको आहे दुआ बि कयूं था त असां ते हमेशह क़ाइमु ऐं दाइम रहे। जीअ सिंधु देश, जीअ साईं जी। सूर विरहायां सरतियूं जे विरहाया वञनि, सूर विरहायां सरतियूं जे विरहाया वञनि, ॿियूं को बुझनि, ॿियूं को बुझनि जिन संधा जिन साम्हूं, वतन खां दूर अज़ाब, जुदायूं, वसल जी का उम्मीद न हुजण, बावजूद हर तकलीफ़ जे पंहिंजे वतन जो आवाज़ थियणु,
सिंध लाइ ॻाल्हाइणु ऐं दाहूं करे हक़ सच जी प्रचार करणु, अहिड़े हिकु आवाज़ जो नालो आहे वॉइस ऑफ सिंध। वॉइस ऑफ सिंध साईं इमदाद ओढो। खेसि मुबारकबाद पेश कंदे इन ॻाल्हि जूं वाधायूं ॾियां थो त हू पंहिंजे अमल में, पंहिंजी किरत में, पंहिंजे पेशे में, सहाफ़त में जेतिरो साईं निभायो आहे एतिरो शायदि ई को निभाए सघे। मूंखे उहो वक़्तु बि यादि आहे जॾहिं सिंध यूनिवर्सिटी में असीं नंढा नंढा एहतजाज कंदा हुआसीं, रियासत तरफ़ां GSN जे कारकुननि ते लाठी चार्ज ऐं मुख़्तलिफ़ तकलीफ़ूं ऐं तशदुद बर्दाश्त करणा पवंदा हुआ। बावजूदि उन जे असांखे कॾहिं बि चौधरी मीडिया फ्रंट पेज ते या हिकु नंढड़ी ख़बर तौर बि शाया न कयो। ऐं साईं वॉइस ऑफ सिंध जे नुमाइंदो हिकिड़ो ईंदो हो, उहो पुछी वेंदो हो ऐं साईं जो चैनल हूंदो हो जेको झर झंग ऐं मुख़्तलिफ़ माण्हुनि ऐं मुख़्तलिफ़ वसीलनि ताईं असांजूं ॻाल्हियूं पहुचाईंदो हुयो। साईं खे सहाफ़त सां निभाइण जूं, सिंध सां निभाइण जूं मुबारकूं हुजनि। 8 तारीख़ ते साईं जो जनम ॾींहुं ऐं उन सां गॾोगॾु रेडियो वॉइस ऑफ सिंध जी बि सालगिरह जी तक़रीब रखी वई आहे लंडन जे अंदरि, जंहिंमें साईं जी शान में अक़ीदत जा गुल पेश करण जे लाइ आऊं बि हाज़िर थींदुसि ऐं ॿिया बि सिंधी दोस्त जेके वतन खां ॿाहिरि हिन लंडन में ऐं आसपास में रहनि था, उहे सभु अची करे पंहिंजी पंहिंजी हिसे जी ॻाल्हि रखंदा ऐं साईं सां मोहबत जो इज़हार कंदा। साईं जी जिदोजहद असांजी अखियुनि जे साम्हूं आहे। जीए सिंध खे जीअ में जायूं ॾींदड़ सिंधी माण्हुनि जी काविशुनि, सिंधी माण्हुनि जी मोहबतुनि जे एविज़ साईं उन्हनि जो आवाज़ बणिजी हर जाइ ते हाज़िर ऐं नाज़िर आहे। साईं जा गुण ॻाईंदे असीं वॉइस ऑफ सिंध रेडियो जी तारीख़, संदसि पुराणियूं तहरीरूं ऐं सिंध जे लाइ संदसि जज़्बात उहे तक़रीरुनि में बि ॿुधूं था। ऐं सिंध जी तारीख़ में हीउ बि हिकु उहो फ़र्दु आहे जंहिंजो पंहिंजो वजूद, पंहिंजी शनाख़्त आहे, जंहिंजो हिकिड़ो क़ौमी काज़ रहियो आहे। नज़रियाती तौर हू सिर्फ़ु सिंध ऐं सिंध कंदो रहियो आहे। सिंध खां ॿाहिरि साईं जो वजूद ईअं आहे जीअं पाणीअ सवाइ हिकिड़ी का मच्छी हुजे। उहो जानदार जेको मजबूरन किथे ॿिए हंधि रहे थो ऐं तड़पे थो, हर वक़्तु पंहिंजे वतन जे लाइ सोचे थो, लोचे थो, लोड़े थो, जंहिंखे वाहिद पंहिंजे इश्क इहो दगु सेखारियो आहे त सहाफ़त ज़रिए दाहूं कजनि, पंहिंजे वतन जा सूर ॻाइजनि ऐं विछड़ी वियल मिसिंग पर्सन्स, सिंध जे वसीलनि जी लुटमार ऐं हर क़िस्म जी जेका सिंध ते काह थिए थी, सिंध जे माण्हुनि सां जेका नाजाइज़ी थिए थी, उन बाबति साईं हमेशह बुलंद आवाज़ रहियो आहे। साईं जा वॾा वड़ ऐं उम्मीद इहा ई आहे त अहिड़ियूं हज़ारा सालगिरहूं बक़ौल ग़ालिब तुम जियो 1000 बरस, हर बरस के हो दिन 50,000, अहिड़ियूं हज़ारा सालगिरहूं मल्हायूं
ऐं साईं असांजी रहनुमाई करे असांखे बि सम्झाए ऐं उन सां गॾोगॾु सिंध जा सूर, सिंध जूं ॻाल्हियूं हर वस्ती वस्ती ऐं वाण वाण ताईं पहुचाइजनि। जीअं सिंध, जीअं साईं जी हम सैद, सदाईं गॾु।